बारे में तफ़सीलात ॿुधायो ऐं उन जी शादी जेको आहे सो पंहिंजे चैनल ते अपलोड कयो। दोस्तो असां कुझु कम्यूनिटी गाइडलाइन जे करे डायरेक्ट त वीडियो अपलोड नथा करे सघूं, लेकिन तव्हांखे असां तफ़सीलात बिल्कुलु ॿुधाए सघूं था त जलाल चांडे जी जेका शादी हुई उहा आहे मुंहिंजे पुठे पासे वीडियो हली रहियो आहे या पासे में हलंदो तव्हां ॾिसो पिया था त जलाल चांडे जी शादीअ में जलाल चांडियो इंतिहाई घणो ख़ुशि आहे। दोस्तो उहो ख़ुशि शादी निकाह जे करे कोन्हे को, इहो ख़ुशी इन जे करे ई जो हुन जा मिट माइट अज़ीज़ चांडिया क़ौम बिरादरी जा टोटल माण्हू इन शादीअ में जलाल चांडे जे शादीअ में शरीक हुया ऐं नंढा वॾा ॿार बुज़ुर्ग सभई जलाल चांडे खे तव्हां ॾिसो पिया था हार पाराए चुमियूं भाकुर ॾेई जेको आहे सो दोस्तो जलाल चांडे सां ख़ुशीअ जो इज़हार पिया कनि। त दोस्तो जलाल चांडे जा मुख़्तलिफ़ वीडियो हींअर मार्केट में हलनि पिया था, शादीअ जे बारे में 4 खां 5 वीडियो हींअर अची चुका आहिनि, लेकिन हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त जलाल चांडे जी जेका शादी थी उन में जलाल चांडे खे हार घणा विधा विया। दोस्तो छाजे करे जलाल चांडे जी जेका पंहिंजी बिरादरी हुई चांडिया बिरादरी उहे बि हज़ारनि जी तादाद में बिरादरी हुई ऐं उन खां अलावा ओस पास सियासी समाजी माण्हू जॾहिं जलाल चांडे जी शादी जो ॿुधऊं त सभई अची जलाल चांडे वटि गॾु थिया। छाजे करे जो जलाल चांडियो उन टाइम ते हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जी वॾी हाक हलंदी हुई उन टाइम ते। त दोस्तो ओस पास जा माण्हू पंहिंजे बिरादरी जा माण्हू तक़रीबन जलाल चांडे जो हिकिड़ो अंदाज़े जे मुताबिक़ 5 खां 8 हज़ार हार सिर्फ़ु जलाल चांडे खे उन टाइम ते पिया हुया ऐं उहे हार ठहियल 5 रुपए ऐं 10 रुपए वारा नोट हुया। दोस्तो तव्हां ॾिसो पिया था पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं 5 रुपया बि हलंदा हुआ, रुपए वारो नोट बि हलंदो हुयो, 2 रुपए वारो नोट बि हलंदो हुयो। उन टाइम जा इहे हार पियलनि जलाल चांडे खे मुंहिंजे पुठे पासे तव्हां ॾिसो पिया था ऐं इंतिहाई घणो जेको आवाम काज में आयल आहे उहो घणो ख़ुशी जो इज़हार पई करे ऐं जलाल चांडियो पाण बि इंतिहाई घणो ख़ुशि हुयो। इन जे करे हिकु त उन जी शादी पई थिए ऐं उन खां अलावा पंहिंजे क़ौम जा पंहिंजे बिरादरी जा माण्हू जेके सौट मासात टोटल इन शादीअ में शरीक हुया ऐं जलाल चांडियो उन्हनि खे ॾिसी ऐं इंतिहाई घणो ख़ुशि पियो थिए। दोस्तो हिकु इंसान जे लाइ उहो ख़ुशी वारो पल हूंदो आहे जॾहिं उन जी शादी थिए या ख़ुशी वारे माहौल में सौट मासात पंहिंजे बिरादरी जा माण्हू टोटल उन जे कुल्हे सां कुल्हो मिलाए बीहनि ऐं उन सां गॾु हुजनि, इहा इंतिहाई घणी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं जलाल चांडियो त पुराणे ज़माने जो बेताज बादशाह हुयो दोस्तो पंहिंजे दौर जो ऐं जलाल चांडियो हिकु बहितरीनु इंसान बि हुयो फ़नकार सां गॾोगॾु। दोस्तो दिलि जो साफ़ माण्हू हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो ग़रीब गुरबे जी इज़त कंदो हुयो ऐं जलाल चांडियो कंहिं बि ग़रीब खे कॾहिं बि कंहिं बि प्रोग्राम में पैसा न ॻाल्हाईंदो हो। दोस्तो जलाल चांडे जी इहा वॾी ख़ूबी हूंदी हुई, जलाल चांडे खां को बि तारीख़ वठणु ईंदो जलाल चांडियो कंहिं सां बि पैसा तय न कंदो हुयो, हुन खां तारीख़ वठी ऐं हलियो वेंदो हुयो, पोइ जेके 5 रुपया मिलिया गहपी न कंदो हुयो। दोस्तो वॾी महिरबानी जलाल चांडे जे ज़िंदगी जे बारे में असांजे चैनल ते तव्हांखे मुकमल तफ़सीली वीडियो मिलंदा। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।